गंबट सिंध प्रेस क्लब गंबट जे हंगामी गजाणी सदर राजा एहसान अली गाहो, जनरल सेक्रेटरी मोहब्बत तड़ सीनियर नायब सदर जिनसा जामड़ो पारां हंगामी गजाणी कई वई। गजाणी में शहर के मुख्तलिफ़ मसइलनि ते गौर विचार समेत सिंध प्रेस क्लब गंबट जी टीम के सहाफ़ती मैदान में पंहिंजा सहाफ़ती फ़राइज़ अदा करण ते पेश ईंदड़ मसइलनि इंतकामी कार्रवाईनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो ऐं कवरेज दौरान पेश ईंदड़ मसइलनि खे जुरत ऐं बहादुरी सां मुंहुं ॾियण लाइ मुतफ़िक़ा तौर ते मज़बूत लाइअमल जोड़ियो वियो। गजाणी में शरीक सहाफ़ी जो चवणु हो त सिंध प्रेस क्लब गंबट जो टीम ख़ैर जानिबदाराना सहाफ़त ते यकीन रखे थी। कंहिं सां बि ज़ाती तकरार या ज़ातियात खां बालातर थी पंहिंजूं सहाफ़ी ज़िम्मेवारियूं सर अंजाम ॾिनी वेंदियूं, जे त शहर अंदरि ग़रीब मज़लूम ऐं बेपहुच अबोझ माण्हुनि खे पेश ईंदड़ मसइला ऐं उन्हनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचाइण में मज़लूमनि जो आवाज़ उथाइण ते पेश ईंदड़ हर चैलेंज जे बग़ैर कंहिं ख़ौफ़ ऐं दबाव जे परवाह न कंदी सहाफ़ती ज़िम्मेवारियूं सर अंजाम ॾियण जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। इन सिलसिले में सिंध प्रेस क्लब जा समूरा सहाफ़ी मुतहद आहिनि ऐं सहाफ़ती फ़र्ज़ सर अंजाम ॾियण में कंहिं बि क़िस्म जी का बि रंडक या मुदाख़लत बर्दाश्त न कई वेंदी। इन मौक़े ते गंबट जे तारीख़ में सहाफ़त जो अॾो किरदार रखंदड़ सीनियर बेबाक सहाफ़ी अली हैदर उजण खे सिंध प्रेस क्लब गंबट में शामिल थियण ते मालाउन अजरकुनि सां इस्तक़बाल कयो वियो ऐं मिठाइयूं विरहाई वेयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।